इते मांखे ॿुधायूं त जिना अस्पताल कराची जी ॿिनि औरत डॉक्टरनि ख़िलाफ़ नाअहलीअ जे इल्ज़ामनि जी जांच शुरू थी वई आहे। डॉक्टर इरम बुखारी ऐं डॉक्टर नाज़िश भट्ट ख़िलाफ़ जांच शुरू कई वई। सिंध जी सिहत वारे खाते पारां इंक्वायरी कमेटी क़ाइमु कई वई आहे। डॉक्टर शाइस्ता हबीबुल्ला इंक्वायरी ऑफिसर तौर जांच कंदी। जिना अस्पताल जो डिप्टी डायरेक्टर अदिल समो भी इंक्वायरी कमेटी जो हिस्सो हूंदो। जांच कमेटी ॿिन्ही एसोसिएट प्रोफेसर डॉक्टरनि ते लॻायल इल्ज़ामनि जी जांच कंदी। जांच कमेटी 7 ॾींहंनि अंदरि पंहिंजी रिपोर्ट पेश कंदी। हिकु बार ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया जिना अस्पताल कराची जी ॿिनि औरत डॉक्टरनि ख़िलाफ़ नाअहली जे इल्ज़ामनि जी जांच शुरू कई वई आहे। डॉक्टर इरम बुखारी ऐं डॉक्टर नाज़िश भट्ट ख़िलाफ़ जांच शुरू कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी, जिना अस्पताल जी ॿिनि औरत डॉक्टरनि ख़िलाफ़ जांच शुरू कई वई आहे। डॉक्टर इरम बुखारी ऐं डॉक्टर नाज़िश भट्ट ख़िलाफ़ जांच शुरू थी आहे। सिंध जे सिहत वारे खाते इंक्वायरी कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। हिन जांच लाइ नेशनल इंस्टीट्यूट ऑफ रिहेबिलिटेशन मेडिसिन जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर डॉक्टर शाइस्ता हबीबुल्ला इंक्वायरी ऑफिसर तौर जांच कंदी। इन्हनि औरतुनि ख़िलाफ़ जेके डॉक्टर्स आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ ऐं जिना अस्पताल जो डिप्टी डायरेक्टर अदील समो बि इंक्वायरी कमेटी जो हिसो हूंदो। तहक़ीक़ाती कमेटी ॿिन्ही एसोसिएट्स प्रोफेसर के डॉक्टरनि 19 ग्रेड जो इन्हनि ते लॻायल इल्ज़ामनि जी जांच कंदी जेका कमेटी आहे। ऐं तहक़ीक़ाती कमेटी 7 ॾींहंनि अंदरि इन बाबति जांच बाबति जेका रिपोर्ट आहे उहा पिणु पेश कंदी। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।